हुकुम कानून ज़मीन में हली जो है जंहिंजी बात अची कुशादी है जंहिंजी बादशाही में कुछ शरीक भाई वार नाहे जंहिंजी ज़ात मौत फना खां पाक ॿियूं दुनिया जूं हर शइ उन जो वारो टाइम वक़्त हूंदे हयाती जा दुनिया पूरा करे दुनिया में वञण वारी आहे अल्लाह जी ज़ात करे पण फना किन थींदी रब्बुल आलमीन जी मुख़्तसर हमद सना वखाण वॾाई जे बाद दुरूद सलाम पैगंबर रसूल नबी मथे बेशुमार लखें करोड़े जी तादाद में दुरूद नाज़िल थी उन कायनाती हस्ती जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद बिरादरान इस्लाम अज़ीज़ो बिरादरो कनडई सुनने वारियों माऊं ऐं भेणों इन जगह मथे अचण जो मक़सद ये है इन जगह मथे हिकिड़ी ताज़ियत गम में मां शरीक थिया आहियूं जिते हिन फरीअ में हिन पाड़े में हिन ॻोठ जे अंदर पंहिंजो हिकिड़ो नौजवान साथी ऐं भाउ रब्बुल आलमीन अल्लाह आलिमुल ग़ैब से मुलाकात कयईं जंहिंजी ताज़ियत गम में तव्हांखे शरीक थिया आहियूं उन लाइ करे दुआ करूं त अल्लाह ताला उन जूं आख़िरी जेको अॻियां जी जेको मंज़िलूं हुई अल्लाह आसान करे ऐं उनजे क़बर खे अल्लाह कुशादी करे ऐं मुनकर नकीर जे सुवाल जवाब में अल्लाह उनजी मदद क़ुरान करीम जी सूरे अल-कहफ जी वो आयत हमारे सामने बयान कई है जैमें अल्लाह कुरान में मिसाल ॾिनो वज़रिब लहुम मसल हयात दुनिया कमा अनज़लना फतरत बिही नबातुल अर्ज़ हशीमन तज़रहु रियाह व कान अल्लाह अला कुल्लि शैइन मुक़तदिरा तो दुनिया जी हयाती जो इंसान जी अल्लाह मिसाल ने तो इंसान दुनिया जी हयाती इन जो मिसाल आसमानी पानी वांगर है आसमानी मींह वांगर है जॾहिं मींह ज़मीन मथे किरे थो मींह जॾहिं ज़मीन मथे वसे थो तॾहिं ज़मीन में जा उबड़ उगे को घाह उगे थो नीलो लीलाए थो को जॾहिं उहो घाह सुके थो को मां जॾहिं लॻे थो अल्लाह क़ुरान में मिसाल ॾिनई त मां जॾहिं लॻे थो त घाह सुकी ऐं पोइ भुरियल कक थी वञे थो तो उन जगह मथा उन जाइ मथा उन ज़मीन मथा घाह बेड़ो थी करे वाह भुरले कखे की उड़ाए छॾे थो उन सफ़ा हस्ती मथा उन ज़मीन मथा घाह मटे तो इंसान जी हयाती जो अल्लाह मिसाल ॾिने इंसान जी हयाती अहिड़ी है भुरले कखे वांगर है चंद ॾींहं ई घाह नीलो लीलाए थो मालदारी राज़ी थी थो माण्हू राज़ी थी थो को जॾहिं मींहुं बंदि थी वञे थो या मंद पूरी थी वञे थी या बरसाति बंदि थी वञे घाह सुके थो को भेरो थी वञे थो को घाह कुमारजी वञे थो कुमारजी ऐं को वाह लॻे थो घाह उॾी उन ज़मीन मथां उन सफ़ा हस्तीअ मथां मटियो वञे को माण्हू चए था त हिन ज़मीन मथे घाह लीलाईंदो हिन ज़मीन साई ठही पई हुई अॼु ज़मीन उगाड़ी नज़र अचे थी त बिरादरो इहो इंसान जी हयातीअ जो मिसाल आहे त हिन हयातीअ मथे गौर करो विचार करो ये हयाती चंद ॾींहं जी है चंद सैकड़े जी है चंद मिनटें जी है रात जो इंसान वॾा भेड़ा आहिनि जंहिंजूं रिहाणी लॻियूं पियूं हुई ऐं सुबुह जो अलाह ॼाणे उभरे केतिरा इंसान ज़िंदा उथी قل إن الموت الذي تفرون منه فإنه ثم تردون إلى عالم الغيب وشهادة فينبئكم بما كنتم تعملون أي मुंहिंजा रसूल ऐं मुंहिंजा पैगंबर ऐं मुंहिंजा नबी चओ उन्ही माण्हूअ खे जंहिं मौत खां लम्हा ऐं दूर भॼो था हिकिड़ो ॾींहुं आम ते
कोन कुछ ज़ाहिर जान अल्लाह राय होता वेंदा अल्लाह से मुलाकात कंदा कुछ की दुनिया में करो पंहिंजे आगे समाचार सुध खबर ॾींदो मौत इंसान मथे मुकरल थियल आहे इंसान केतिरो पण भॼंदो मौत करे पण छॾे वारो न क़ुर जो तो सूरत सा ऐं नमा तकूनु युद्रिकुमुल मौत ऐं कोटे ने किले में हूंदा मजबूत किले मैलात में हूंदा त मौत आगे उते पहुचंदो आहे कि मौत छॾींदो कीअं यानी मौत थी मौत मिनथ मञे नथो टारियो करे नथो ऐं मर्ज़ीअ ने घुरण से मौत अचे नथो मौत उहो शइ आहे मौत उहो वस्तु आहे मौत उहो चीज आहे जेको लिज़त खे ऐश ने अशरत खे ख़तम करे छॾींदो दुनिया में इंसान जूं उमेदूं आहिनि तमन्नाऊं आहिनि इन उमेद ऐं तमन्ना जे मथां मौत पाणी फेरी छॾे त मौत जो की ख़ौफ़ करियां कहिड़ी हालत में असां करे आहियूं चंद ॾींहं वरी बीमारी मुल्क में हमलो कयईं सारी दुनिया के लपेट में गिरी गिने ख़ौफ़ थियो पे अॼु या सुबुह पाण मथे पण कड़को करे पेपर चो मोबाइल चो बीमारी अचे पई ईअं आवे पे जीअं नंदी पाणी डेम तुटे जे हिन ॻोठ मथां पवंदो ईअं बीमारी नो ख़ौफ़ में तरफ़ थियो थे वो बीमारी पण जी मुल्क में पुगी जंहिंमें कई इंसान कहिड़ा इंसान हिन पंहिंजे ॻोठ में जाने पड़ी में वेंदा आहिनि बीमारी अल्लाह ने बाने जी दुआएं से मोमिन जी दुआ से अल्लाह उन बीमारी के दूर के वो रुकार का साली अची बाकी मोह विखारियो रुकार पण जी मुल्क ते फुटो तेरा आसरा उम्मीद भले छड़ा माण्हू नहीं वो नमाज इस्तिस्का जेके मी नमाज जे में जेती ये रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हुक्म ये मी नमाज पढ़े में आवई त जड़े रुकार जा आसार ज़ाहिर थिए जड़े का साली अचे आसमान में धूम नजर अचे वण सुकी वञे ऐं माल मरण शुरू थिए दहिड़ाई मैदान में निकिरी वियो अल्लाह वटि दुआ करो नमाज़ इस्तिका पढ़ो अल्लाह ताला आमद आसमान जे दरवाज़े खोले इहे नमाज़ पढ़ाणी त हिकिड़ा माण्हू नमाज़ पढ़िया ऐं ॿिए माण्हू मश्किरियूं में ठठो वियो पियो एतिरे ताईं रूबरू माण्हू चयो त हाणे मांदा जा आसरो हो हाणे भला विया नमाज़ पढ़ण बि विञायो हिकिड़े माण्हू चयो बदरी जा काड़ा मींहुं क्या है मुंद वेंदी हुई पर रब्बुल आलमीन अल्लाह ने मोमिन बाने जूं कंहिंजूं दुआऊं क़बूल कयईं अल्लाह आसमान जे दरवाज़े खे खोले राम बाज जो अल्लाह पंहिंजे मुल्क ते मींहुं इंशाअल्लाह अल्लाह अञा पण मूंखे मींहुं ॾींदो अल्लाह जी रहमत आम जारी मुल्क में थी वेंदी अल्लाह जे रहमत में जा नाम इन कॾहिं पण न थियणो पैगंबर ऐं नबी याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर हो याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो जॾहिं यूसुफ विञाणो भाउ कोठे असांजा पिया भाउ पिंड में मशवरो कयो सलाह कई भाउ जी दिली में हसद पैदा थियो त ही हिकिड़ी भाउ जो हुयो ही जागड़ो आहे इनखे प्यारो आहे पंहिंजे पीउ जी बुआड़ न थींदी इनखे मारे विझो या जंगल में छॾे ॾियो जनावर खाई वञे त पंहिंजो पीउ पंहिंजी इज़त रखे बुआड़ पाड़ा करे यूसुफ अलैहिस्सलाम खे खणी करे खूह में वञी फिरायो किनारे नदी में पोइ याकूब अलैहिस्सलाम रुई अचो असांखे असांजो भाउ भेरो करे ॾे असीं वञूं था कंहिं मुल्क खे यानी किथे रांदि मथे वञूं था हिनखे उते विहारियूं असांजे रणे वटि ऐं असीं रांदि करूं उते अची वरी यूसुफ खे भाउ में फिगाए रोंदा आया त असांजा पीउ ऐं याकूब असीं असांजे भाउ खे असांजे रणे वटि विहारियो बगाड़ खाइयो जेकर असांखे सचो सम्झे त असांजा पीउ असीं कूड़ा कयूं वॾा माण्हू जायल माण्हू चवनि था त बगाड़ी आई जे 14 सदीअ जो सौ खयो ई त हदीस में किथे आहे कॾहिं बगाड़ी सौ के किन किताब में ई जायल त हिकिड़ी बगाड़ी ते याकूब अलैहिस्सलाम वटि आई चऊं 14 सदीअ जे माण्हू में अॻियां ई ग़लति ॻाल्हि आहे अलाह जो माण्हू उथी रोई वेठो रुनो में चए था अलाह न उमेद है हाणे सब्र भला भलो ना उमेद न थी पोइ जॾहिं रुगार का साई पियो मिस्र मथे किनान मथे ત્યારે याकूब अलैहिस्सलाम चए त वञो मिस्र जो बादशाह याकूब खे चयो त अनाज ॾियो तो माण्हूअ खे उतां उठे से निकिरिया उते विया तुंहिंजा बादशाह
याकूब सब्र के अल्लाह जी रहमत में नाम न जो अल्लाह मिस्र जो बादशाह यूसुफ के बनाए यूसुफ जो याद है बादशाह असी पैगंबर जा पुत्र आयूं टुकड़े मुल्क जा आयूं टुकार जा मार लयूं अनाज ला करे आया आयूं असा के अनाज रे असा जा बच्चा बुकन दान आए बादशाह अनाज ता दे पर बियो असा के खैरात जा बनो सबाई कोना सीन याकूब अलैहि सलाम पैगंबर अल्लाह जो नबी जा पुत्र वा पर यूसुफ वडा खैरात बन गया इबन यामीन भेरो जे कोठे में होता बिन यामीन सगो भाई यूसुफ जो हो उनके पण पुछूंदा ये छड़ याकूब जो उनके कोठे में जो कोठे जरे रवाना था तेर यूसुफ कुरान करीम के अंदर घणे तरह के सुनाया मुख्तसर गाल करे में दीदी तो चोरी थई उन जो खुरजीन ने बादशाह जो प्यार विधि छो जरे रवाना था दर काफले के पहरेदार खरी आया 14 काफले वाला चोर आयो असाजे बादशाह जो प्यार डोड़ा असाजे बादशाह जो ये ऑर्डर है असाजे मुल्क जो ई कानून जो चोरी करे उनके जेल में विझो इबन यामीन जे खुरजीन में जा उन भार में जा उन वचन में जा प्यार निकलो बिन यामीन के पुछे रवानो थिया याकूब जा पुत्र रोना जसा के यूसुफ विजायो हिनके असी असाजे पेवड़ा जीती कोठे आया हिनके छडो असा मा एकड़े के यार वचे ना असाजी शरीयत में के जो चोरी करे ने के जेल में इबन यामीन के पुछे वेंदा रात जो गुंदा वरी आया याकूब अरे असाजा पे असाजे बा चोरी के तेने असाजे बा के बादशाह मिस्र जो फौजी पुछेगा जेल में छडो अल्लाह जो मानो हुई है पुछी वई के तो मुखे उम्मीद है दादा उनी बड़ी की मोट आणी हो ये न चाहे त हाणे त यूसुफ अगी वियो इबन यामीन पण वियो हाणे नाम में थिया अल्लाह जे रहमत जा नाम में मुझो रब मुदा हाणी दो मुखे उम्मीद है अल्लाह उनी बड़ी की मोट आणी अल्लाह जी माने सब्र के सब्र जो बदल वाला दुनिया ए आखिरत में नु अल्लाह मिस्र जो बादशाह यूसुफ के बनाए याकूब से बिनी पुत्रें जी अल्लाह मुलाकात कराई अल्लाह जे रहमत जा नाम में थियो अल्लाह जे रहमत में जा खैर कौम थी तबान इलाके जा माडू अल्लाह जे रहमत में जा नाम में थिया सी अल्लाह मोहम्मद के रहमत जा वडे माने ए अल्लाह दी दुआ करो अल्लाह पंडित राम जी चादर पाते विजे अजाब जी चादर खणी गिने हेड़े हाथ से अचानक मौतें कना अल्लाह ताला माके बचा आमीन हर को माडू जे अल्लाह ताला नुक्ते नवाज है 100 खून जे केवे उनके भला माफ करे छरे न मुखे माफ किन कंदो उन सच्ची तौबा केवे त जहन्नम जे अंदर वेंदो मुझो रब मुखे माफ करे सच्ची तौबा के बा भला के सच्ची तौबा कई बा केड़ो अल्लाह वटि उज़र पेश करे अल्लाह वटि हुजत करे ए दुआ घुरी करे अल्लाह वटि मंगणी कंदासी केड़ो अमल पा वटि जो पेश कंदासी पा अब्दुल्ला जो दीदार करे आया सीधा अञा शरारत नथा चलियो हज उमरा कया ते पा अञा बगे तौबा जो मौको न तो मिले अञा बस सच्ची तौबा नहीं कई मुल्क के अंदर बगावतूं ए मुल्क के अंदर कुलफतूं मामला एकड़े प्लेटफॉर्म ते को माण्हू वञे जे गोठ जे अंदर वञा उन गोठ जे अंदर हर को माण्हू निमाज़ी वे ते भले निमाज़ न पढ़ंदो भले शरारत में हसद जे भाई पूरे कुटुंबो ई बाजू मुल्क जे अंदर आम नाम है उन्हें हमारे बड़ा बाजी बदनसीबी केरी हुई जितना कुटुंब को हराम है बा जो दुश्मन बा से हसद करनो ये बीमारी खाने अंदर मौजूद है बड़ा पानी दुआ कबूल कीजिए रब्बुल आलमीन अगिया बड़े गुनाह दी माफी करो ही जो औरत दा हादसा थींदा औरत दा अचानक जो थींदा ई कड़का मौत जाई पानी बड़ा बदला मानी वई अल्लाह के पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जड़े मुंजी उम्मत का मारू फिरका बाजी में तफरक में हसद जी भाई में जड़े मुब्तला थी वेंदा जड़े अल्लाह जी दीन इस्लाम कना बेगाना थी वेंदा बेहयाई जा कम जड़े मुंजी उम्मत जे अंदर वधी वेंदा पर अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंजी उम्मत दे अचानक आफतूं ये टुटनियो जी मोती यानी कि झड़ल में डोरे में मोती छिकल में वो हिकड़े बेफड़िया मोती अचे पियो डोरे में ये मुंहिंजे उम्मत में अचानक आफत अची त अचानक मौत जो कोई ई बाम ते आफत हुई बड़े पंज वदा अमालियो पाला ने घरे के आबाद करियो
पिणजे गुनाह जी माफ़ी घुरो त यकीन से रब्बुल आलमीन पांजे गुनाह के माफ़ करे अल्लाह ताला अड़े हादसे कना पाके पता आमीन पा तारीख़ अंदर न पड़ासी तारीख़ अंदर मौजूद नहीं पा पांजे वडीले उन गाली नहीं सुयूं चे हिन जगह मते जाओ झलाली माड़ू जी हुई हिन जगह मते रतिए खते मते माड़ू उठाउंदा असा के जे सजे ता वडा माड़ू गाली करी ता भला उनी उ माड़ू किते रहा उ वाड़ा वैरान पियाई उ जगई वैरान पई घोड़े के धाणा पिया ॾींदा जे फलाणो माड़ू उन कोठा मां कोठे जो घोड़े सवार है बेचारे मलापण जे शहर में जे त गुल चमन गुलदार गादियूं घोट घोड़े जा सवार बस नदियूं माड़ियूं मुनारा लखवा पो कुलालिया हिन ज़मीन मथे घोड़े जा सवार हुआ माड़ियूं में मुनारा अड़ा करे लखवा पो ज़मीन मथा अड़ा शादारा सकंदर धारा दब दबे वारा शादार लखवा पोए कुलालिया जंहिंजो ज़मीन मथे दब दब हो जंहिंजे हथे में माड़ो हुआ जंहिंजा ग्रुप हुआ उ भला माड़ो ज़मीन मथे किथे रहा चैन मुल्क में काठी हुआ चैन मुल्क में घटमण हुआ कोई न मुल्क में कई क़ौमूं हुयूं भला उ क़ौमूं किथे रहियूं क़ुरान चए थो इन माड़ो जो भुड़काने सुणता उन्ही जो भला आवाज़ सुणता ये मना साहब जे आमद जायो छॾ क़ौमूं काल हुयूं हिते गॾ तुझे न तो तेजो अॼु सॾ ये जाए कीअं ॾे जवाब कान ॾेई क़ीमत जिनी वॾी मज़बूत माड़ी पिजनी अॾाई किना टोडी जी लॾ ॾेई ये जाए कीअं ॾे जवाब मला तुझार काल ते क़ौमूं केतिरियूं गॾु हुयूं पोइ मला कोटिया मथा जे कोटिया जा माण्हू जेको पंहिंजा ॾाढा जे ना फरमानियूं बेहयायूं बेशरमियूं कंदा अल्लाह जी हदें खे तोड़ो उन्ही में अचानक मौत थिया उन्ही माण्हूअ न सम्झो तो मला साहब सॼो 16 यानी सफ़र जो महीनो मोहरम आई हिन पुठियां अचे थो सफ़र जो महीनो जुमे जी रात हुई 27 तारीख़ हुई कोटिया में सवाए 3 वॻे सिलसिलो आयो 16 मेले में हिकिड़े मेले जा 3 किलोमीटर थी 16 मेले में लोडो आयो कोटिया सॼो घरक थी वियो वीचारे मला चए त संजय जो सुता खान खतन ते खिली संजय जो सुता खान खतन ते खिली असूर वक़्त विया मिट्टीअ में मिली रयन दिल जो इरादो दिली सजा साल सामान हिकु मिनट में हेर पमड़ेदासीं घर वेंदासीं खटे ते सुम्हंदासीं ॿारहें बजे से गाली निकिरे मौसम में से गाली करे रात जो खटे मथे सुम्हंदा संजय जो सुता खान खतन ते खिली असूर वक़्त विया मिट्टीअ में मिली रयन दिल जो इरादो दिली सजा साल सामान हिकु मिनट में रात जो यानी खान खटे मथे सुता ऐं असूर जो ख़्याल थियो मिट्टीअ में मिली विया त बिरादर कोटिया माण्हूअ ॾिठो आहे नज़र से माण्हूअ त उते कीअं पिणु न आई पोइ हेर माण्हूअ वरी खणी वञे था जो उते हिकिड़ो ॻोठ घर थियो आहे भला माण्हू राज़ी थी पिया चयो इलाइक़ो ॼाण वञो था उन मां भला कहिड़ी परदगिरी गिनी आया कई माण्हू झुरिया टंगे विझा गाॾी मथां किरिया इहे भला पंहिंजी मुस्लमान ई आहे पाऊ गांव ॼाण वञो ऐं उन मुल्क लाइ दुआ करो जिन मुल्क खे अलाह अमन वारो मुल्क अलाह उन मुल्क खे पुॼाए चए मूंखे खणी रखे पुॼाइजो कोटड़ो ॼाणो आहे हा मुस्लमान काबतुल्लाह ला दुआ करो रात जो हाथीअ जो उथी वञो मुंहिंजा रब करीम अमन वारो शहर जेको इब्राहिम अलैहिस्सलाम चए रब्बे जाल हादा बलदन आमिन वरज़ुक़ना मिन समरात मिन मन ऐ मुंहिंजा रब हिन मके खे अमन वारो शहर बणाइजो ऐं अलाह हिन जे रहंदड़ खे फलनि जी रोज़ी ॾिजो अलाह मके खे अमन वारो बणाए क़यामत जे ॾींहं ताईं मको अमन वारो उन मुल्क लाइ दुआ करो अलाह मदीने जो सैर कराए अल्लाह मके जो सैर कराइजो त जे आउं होॾां पुॼां त ठीकु थिए राज़ी पियो थिए जे हाणे हितां ओड़ो थींदो अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस है त क़यामत जे ओड़ो आम ते माण्हू ईअं टुटंदा जीअं माण्हू खाधे मथे टुटे असां में अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह अहिड़ा माण्हू अचींदा पाण सगुरन फरमाए त दस्तरखान वे दावत वे ऐं पोइ ते विछाण विछायो सगुरन ते माण्हू
वे मानी के ये माड़ो आम थे टोला गैर पर असां जो अल्लाह जा नबी असी उन ज़माने में न हूंदासीं का असांजी तादाद की न हूंदी जेको ॿिया माण्हू टुटंदा अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हांजी तादाद हूंदी तव्हांजी दिली जे अंदरि दुनिया जी मोहबत वधी वेंदी ऐं मौत खे लम्हो ऐं दूर सम्झंदा मौत खे भुली वेंदा पहिरियों माण्हू तुम ज़मानो ऐं दौर पाण राज़ी थियूं पिया ही पांखे मुल्क हिकिड़ो ॾींहुं छॾिणो पवंदो अहिड़ा माण्हू हिन मुल्क जे अंदरि अची था अञा रणनि जे अंदरि माण्हू जेको चवंदा मुल्क पाण तक थी पियो खुला छॾे का क़ौम अलाह जी हदे खे तोड़े थी अल्लाह जी ना फरमानी करे थी पिंड में माकूड़े वारी चोटी थी तरह अल्लाह हुन क़ौम खे मोटरो हणे थो तो सजदा रुकू करो अल्लाह इनी गैर कौमे के जालिम कौमे के अल्लाह पांजे मुल्क में न चढ़े अल्लाह इनी के इन मुल्क जो दाखिलो न दे अल्लाह करे कौम पाकना हमें दूर थी वने नगा डी रुखिया थीदा तौबा जो वक्त है तौबा जा रोण जा डी इनी डी जे अंदर अल्लाह आलिम गैब अगिया सच्ची तौबा करे पड़े गुनाह जी माफी करो अल्लाह हर तकलीफों और मुसीबतों काम दा दूर फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन केड़ी खबर आजा पाला जमीन ते दाई फैसला थिए पिया पर आसमान में पाला केड़ो फैसलो थियो अल्लाह जाने ई मी जुको है पा मी घुरो पिया ई मी पाला केड़ो वसे अल्लाह ऊ मी न वसा जो लूत अलैहि सलाम जे कौम ते वसा अल्लाह ऊ मी न पाते हला जो नूह अलैहि सलाम जे कौम ते हला अल्लाह नूह जे कौम के मी से बर्बाद के लूत अलैहि सलाम जे कौम के पाणे जो भी वठो अल्लाह ताला उन कौम के तबाह बर्बाद करे चने त एकड़े बे जा खैर का बढ़ाओ हसद जो भाई दिली में जा कडी विजाओ रस्मे ने रवाजे कना बचाओ संग सांगी में जो नी गोठे जी हालत है जे मानी करनी वो गोठ जे मणी माड़वे के संग में कपड़ा गिनी ने बड़ा इस्लाम है सो वरचा पा तोई में आया यो अल्लाह जो बानू जे तकलीफू मदरसे में कटे कटे माड़वे जो सकरो मदरसे जो मानियो खाई खाई कदे मानी जुड़ई कदे न जुड़ई मौली अब्दुल साहिब रहमतुल्लाह अलैह जेजी तारीख मौजूद है अल्लाह जो बानू दुख दिसी करे तो मुंडा रब करीम आ तोजे रास्ते में वना तो अल्लाह मुल्क दोजक जी किनारे ते पुजो पे मुंडा अल्लाह न मुल्क ला करे आ वना तो अच्छा तर अल्लाह मुके कामयाब करे न मुल्क के आ मारा मार करे जो अल्लाह जी बाने के कई सीमन सजई तर हिन मुल्क जे सीम सिमरिये जे में आयो सतड़ी मौली साहब सिमरिये जे मुंगर में ठो जरे मौली साहब उते दुआ करे नी गोठे ला करे ए पो मौली साहब को शहर में त जबल में आऊं सुना तो न्यू तवार जे मुंजा अल्लाह आ हिन जगह में बैठो या कोई ई मुके अखी ने दिखार हेनी गोठे में बांकू अचे तकबीर उचावा दे ए तकरीर थिए मुंजा रब करी में आ मुझे कने आलवाला जो को ने बाकी मौली अब्दुल में दुआ हम तडवारी दुआ करो मुके जालमन कयो दली कोई साहब जेल में हुयो पुलवारी जो हज पढ़ाउण ते हिन मुल्क जा पांजा पिया डाडा मौली साहब पेरा या जे हज क़यामत ताई लोहारी जो बंद कराए चले बड़ा पाणो को अमल क्यों है तू मानो अमल वाला जे जी दुआएं जी बचा सा कोई न जमीन में टिकिया आयो न का हेर क्या आया हेर जो को जहर पैदा थी तो औलाद थी तो रुको जहर पैदा थी तो हर मारू तंग थी पियो औलाद मिला माइत्र बेदार थी पियो है जिया जुमे में बयान क्यों त्री जाने पड़ जो अमल पे बयान क्यों ई मुझे तकीर पूरी करे बयान करे ए आऊं मुझे तकीर की पूरी करिया आऊं घणे बेरा सोया मौजू जरे मौको अची वियो पर अल्लाह रे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सावाए की बनी इसराइल में त्रेगड़ा इंसान हुआ डूंगरे जबल में रही विया रात उड़ाई हुई बरसात आई घोट थई जेमे गजड़े खवण आबादी गोठ दमाओ तेर विनी करे सॼी गुफानी झाड़ी केने वी पना पियो हिन में धरियो हाणे बरसात ई करे बंद किए त को पाण जो रस्तो करा करना थी जरे उन गुफा में दाखिल थिया दरवाजे जो जेम जा उन दरवाजे मथे उन रस्ते मथे हिकिड़ो वॾो पत्थर थी उन घास जो मुंह बंद थी तॾहिं पिंड में चवण लॻा त हा मां टे ॼणा रहियासीं हाणे मां पिंड जो लेख अमल अहिड़ो वे ख़ासियत जेको भरायूं कई में अहिड़ो अलाह वटि बयान
करी बाकी भैया मान मैदान है किना गोठ है इते वस्ती नहीं ए सिवाय मौत जी मौत सामो जे जो भई तो रस्तो ना यार पड़े हमरा बयान करियो तर एकड़े जे मुजा परवरदिगार अल्लाह ऐ आसमान जा रब ऐ मुसीबतें की दूर करने वाला ऐ मजलूम नु दाम क्रिया को कबूल करने वाला तो जे त मजलूम ने मुंह चा को परतो नहीं सीधी आसमान में अरशद में दुआ मजलूम की जिंदगी अजे दरे पत्थर में गुफा में मुझे अल्लाह मुझे अमल पेश करियो तो आऊं कुआर हो मूठ बकरी होयूं जंगल में बकरी उतारी दो सता कोई हुई करे ग्रामी भरे करे नहीं घरे खड़ी दो पे मुझे मां के खीर प्यारी दो ए को मुझे बचे रखे मुझे अल्लाह एकड़ोरी बकरी नवी उकी रहनी में मुके मोरो कियो तेम घणो गुजरियो बकरी रोई है ग्रामी खड़ी जरा आयो मुझे पार मुझे मां के समीरे आधी रात थी गई को सियारी जी रात सजी रात उनी सरानियो को मुझे बचे नाम कयो पे बुखरियो उनी को खीर में प्यारे मुझे अल्लाह मुझे मां करा तो ई अमर मुझे अल्लाह तो के राजी कर ना करे तो जे खौफ में जे करे करे मुझे आसमान जा रब ऐ सतार गफार ऐ मजलूम में बेवाई की गाय क्रिया सुनवा ई कटान को है ई मोहब्बत से सदा है अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते घरे में धान क्रिया दे अल्लाह ने मलाइक पिंड में फुल बुड़ करने लगा अल्लाह ने अर्श रुकने में लगो दुआ आसमान में दो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पत्थर जला के खिसरो ए आसमान नजर आए बेटे मुझे अल्लाह मुझे काके जी दी हकड़ी मुझे भेड़ हुई मियां मुझे अल्लाह मिस्कीन हुई अल्लाह खूबसूरत है हसीन हुई मुझे अल्लाह बुराई जो इरादो कयो नसे को न मुझे दे तहाने मुझे हाजत ही है मुझे की अशरफ जो दिए ना आओ बस बुराई करना अल्लाह मुझे पाना जरे नकी थई उठे में वक्त ना मुझे घरे जो उड़ो करी भी को हाथ को नियामत की कीजिए तीनों कभी है बना के पान हला के जा मारू की बना अरे इन बना पाजा घर दूर से बना पाने घर करे छने बड़ाइयो बे हयाली बना अरे बंदा वाह इन बना करना तो बची ये तो में ताकत खुद असर में होके ये ए कियामत जो दी जा थींदो असर जी मैदान में तेरा अल्लाह या फरिश्ता करो ऐलान कींदा लेवल लगा उनकी मर्द में और तो इन खुदा का वासी नहीं अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जे अल्लाह तो असर जो में नाम करो खुदा का बची ई मुझे अल्लाह तो के राजी करना अमर क्यों भी ते ना मुसीबत में आसा के छुटकारो दे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो पत्थर हटियो हथ में दो अन्या निकलने जगह ना तर त्रे के जो तौर को अमल वे तो पेश कर प्रेम मुझे अल्लाह मोर द वियो अमर नाही दूसरो मजदूर रखो खेती में गाड़ी में कितना मते वो मजदूर हां जी चंद दिए मोर हो कोन जी मजदूरी गिनना है मुझे अल्लाह कितने दिए करा अच्छे करा पुछिया आयो तर जी मजदूरी में रखी चले अलग को न मिजा को माल किलो वधियो तो कोई है भई जगत की माल वधियो करियो तेरे मजदूरी गिनना आयो तेरे ते मुझी मजदूरी दे मुझे माल को सब काय जब मुझे भक्ति है खबरों नगर मुझे मुझी मजदूरी दे अल्लाह जा माना मुझे बगर जो बोरो मुझे दे तेरे मुझे अल्लाह जो कसम है ही मरे तो मजदूरी में के पहुंच है मुझे है में की हक नहीं मुझे मुसलमान बा ई अमर पेश के मुझे पालना तो के राजी करने जगह क्यों है ना मुसीबत में आसान बचाए रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो पत्थर सब हटी हुआ तो के दरवाजा निकल आया तो एड़ो अमर बना मां के वदे बाजा मां के जो कोई पावन मजलूम है मां मां पेला करे तेरी बरा खिदमत देगा मां पे मां गाल करिए मां पे पादे रबा एहसान के इने वो लिखा रबा रियान बना करिए दुनिया का कारोबार होगी है जो चौथे पंजे या 15 महीने या मां के भी खुशाल दी था मुसलमान है मां वाला बाजो अमर किया अल्लाह कबूल कीदो तेरा अमर अल्लाह पेश करियो अल्लाह इनी भरे मोते इनी बड़ी बीमारी का अल्लाह तो बाजो दुआ में अल्लाह ये कबर की शादी करे दुनिया सीधे करीब है कि अपने भगवान के मां के अल्लाह कब्र बड़ी लगा अल्लाह ने गुनाह की माफ करे अल्लाह ने मन कर नतीजे के सवाल जवाब दे अल्लाह बरकत फरमाए मेहमान की मुख ने तो चारों तो वीडियो आए जो बीमार कमाल जो छोकरो अल्लाह उनकी मग़फ़िरत करे अल्लाह
अल्लाह उनकी बीमारी की दूर करे अल्लाह उनकी शफाए कामिल अता फरमाए अल्लाह उनकी ये शक्ल जो कोई अल्लाह बदलाए सोनी शक्ल बनाए रब आलमीन उन पर रहम करे उनकी तकलीफ जो कोई इन बीमारी में अल्लाह ये तकलीफ न दूर करे जो छोकरो अल्लाह उनकी पर बीमारी दूर करे जकी मर्द ने औरत बड़ी कोठे में भाई पाड़े में हुए बीमार अल्लाह उनकी सफाई कामिल अता फरमाए की पानी माए बहन की पानी माए बहन की जकी अल्लाह के हाथ में अल्लाह के रास्ते में माने के रहना रहे अल्लाह उनकी कब्र की शादी करे अल्लाह उनीला दुनिया ने घरे कना आखिरत घर बेहतरी ने बना करे सिगावे अल्लाह बीमार के संभाले मरीज बना के माफ फरमाए अल्लाह रोम आजा अमन शांति वाला ईमान वाला सुकून वाला काम करना आमीन सुमा आमीन वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह जी जी